नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त उत्तर वज़ीरिस्तान ऐं बलूचिस्तान जे ज़िले तुर्बत में पाक फ़ौज जे 10 जवाननि जी शहादत ते सियासी अॻुवान सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत ऐं शहीदनि जे वारसनि सां ताज़ियत जो इज़हार कयो। उत्तर वज़ीरिस्तान ऐं बलूचिस्तान में पाक फ़ौज जे जवाननि जी शहादत ते मुल्की सियासी अॻुवान तरफ़ां सख़्त मज़म्मत ऐं शहीदनि जे वारसनि सां ताज़ियत जो इज़हार कयो पियो वञे। परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी जवाननि जी शहादत ते चयो है त दहशतगर्द ख़िलाफ़ विढ़ंदड़ शहीद थींदड़ नौजवान खे क़ौम ख़राज अक़ीदत पेश करे रही है। इन्हनि बुज़दिलाणी कार्रवाइनि सां असांजा हौसला पुश्त न थींदा। परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त कुझु माण्हुनि खे मुस्बत शयूं हज़म न पियूं थियनि। दुश्मन ताक़तूं अमन ऐं इस्तहकम न थियणु चाहिनि थियूं। हू चाहिनि थियूं त पाकिस्तान में इंतशार रहे। असांजी फ़ौज ऐं सिक्योरिटी इदारा दहशतगर्द ख़िलाफ़ जदोजहद करे रहिया आहिनि। मुस्लिम लीग नून जे सदर ऐं क़ौमी असेंबली में मुख़ालिफ़ धुर जे अॻुवान शहबाज शरीफ़ पिणु उत्तर वज़ीरिस्तान ऐं बलूचिस्तान में फ़ौजी जवाननि जी शहादत ते ॾुख जो इज़हार कंदे दहशतगर्दी जी कार्रवाइनि जी सख़्त मज़म्मत कंदे चयो त हथियारबंद पाक फ़ौज जे तहफ़ुज़ ऐं दफ़ा लाइ बेमिसाल कुर्बानी ॾिनियूं। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी पिणु पाक फ़ौज जे जवाननि ते दहशतगर्दी जी फायरिंग जी सख़्त मज़म्मत कई। बिलाल भुट्टो ज़रदारी जवाननि जी शहादत जे ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त शहीद एहलकार क़ौम जा असल हीरो आहिनि। पायदार अमन लाइ सरहद पार दहशतगर्दनि जे ख़ीमा गाहिनि जो सफ़ायो ज़रूरी आहे। जमायत अल इस्लाम जे अमीर सेनेट सुराज अल हक़ तरफ़ां पिणु उत्तर वज़ीरिस्तान ऐं तुर्बत में पाक फ़ौज जे शहीदनि लाइ मथाएं दर्जे ऐं वारसनि लाइ सब्र जी दुआ कई आहे। सुराज अल हक़ जो चवणु आहे त शहीद क़ौम जे मथे ताज आहे। असांखे पंहिंजे जवाननि जी कुर्बानी ते फ़ख़्रु आहे। शहीदनि जूं कुर्बानियूं रंग लाहींदियूं ऐं पाकिस्तान अमन जो गहिवारो बणिजंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।